दोस्तों उम्मीद है तव्हां सब दोस्त खुश हूंदा। जी दोस्तों मां तव्हांजो मुबारक मां अॼु में वीडियो ठाहियो हुन में तव्हांखे ॿुधायो त जेको आहे त कमाल खान जो दुश्मन जेको आहे त तव्हांखे ओठे वारनि सां ॾिसण वटां मिलंदो। जी दोस्तों असांजो जेको तव्हांखे मालूमात ॾिनो उहो मालूमात जेकॾहिं तव्हांखे सच लॻो आहे त चैनल खे सब्सक्राइब कंदा। जी दोस्तों वधीक ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल में महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ को बैलेंस कोन वेंदो, असांखे काफ़ी हौसला थींदी ऐं तव्हांखे असां गुज़ारिश कंदा आहियूं महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। काफ़ी दोस्त असांजे चैनल खे सब्सक्राइब नथा करनि। जी दोस्तों मसइलो इहो आहे त नई किस्त ते रिव्यू कंदासीं कमाल खान जे बाबति में। ऐं दोस्तों जेको आहे त छा कमाल खान बची वेंदो या गुज़ारे वेंदो। दोस्तों जीअं त आहे त असां अॻु में असांखे हिकु 6 किस्तनि खां बाद असां वीडियो अपलोड कयो, हुन बाबति तव्हांखे असां ॿुधायो त ओठ जेको त कमाल खान दुश्मनी ओठे वारनि खे थींदो उहो वीडियो जो लिंक असां डिस्क्रिप्शन में उहो वीडियो तव्हां ॾिसी सघो था। जी दोस्तों ओठे वारनि जेको आहे त लुकमान वारनि अची करे त कमाल खान के लठन जी मार अदमो करे विया आहिनि। ऐं मतिलबु इहो आहे त उन्हनि जो मतिलबु कमाल खान इहो चवणु आहे त मूंखे हिकु हमरा खे मां सुञातो उहो जेको आहे त हालार हुयो। जी दोस्तों उन्हनि त असां पाण ॾिठो आहे अखियुनि सां जेको आहे असां बि ॾिठो आहे त इहो त लुकमान वारा ई हुया। बहरहाल जेको आहे त हाणे इल्ज़ाम जेको आहे त हालार खान ते लॻायो वियो आहे। ॾिठो वञे थो अॻिते छा थींदो। बहरहाल इहो अॻिते ईअं थींदो त फ़ैसिलो थींदो, हालार खान वारनि जो फ़ैसिलो थींदो पाण में ऐं कमाल खान जे वारनि सां फ़ैसिलो कंदो हालार खान जेको हुते जेको कूड़ो थींदो सो ॾिठो वेंदो। बाक़ी अॻिते जेको आहे त हाणे तव्हांखे जेको आहे त हालार खान ऐं ओठे वारनि जी दुश्मनी तव्हांखे अॻियनि किस्तनि में ॾिसण वटां मिलंदो। जी दोस्तों असांजी वीडियो पसंदि आयो हुजे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वधीक तफ़सीली ॻाल्हि ॿुधण लाइ असां चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। जी दोस्तों त ओठे वारनि जेको आहे त हाणे चाल चली चुका आहिनि। अॻिते तव्हांखे ओठे वारनि सां दुश्मनी ॾिसण वटां मिलंदो। हालार खान जेको आहे त हालार खान खे इन्हनि फासायो आहे। हालार खान इहो सोचे थो त हालार खान अमन पसंदि माण्हू आहे, इहो जेको आहे त वॾेरो पाण बि ॼाणे थो। ऐं कमाल खान जेको आहे त उनखे उनजो दुश्मन आहिनि जेकॾहिं फासाइण जे लाइ कमाल खान खे हालार खान जो नालो खयो आहे। वधीक जेको आहे त अॻिते ॾिसंदा अॻिते किस्तनि में छा थो थिए ऐं उन खां बाद तव्हांखे असां मालूमात ॾींदासीं।